बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, असां अजमीर शाह इनायत रिज़वी जी दरगाह ते मौजूदु आहियूं। ही सावणी जी मौसम आहे, 2021 जो साल आहे। साईं क्लासिकल शाइर हो सिंध जो अवाइली सुर सारंग मंझां कुझु बैत तव्हांजे समातन ताईं पहुचायूं था त ताड़े कई तंवार पपी हल पतियो हियूं हारिन हर संभाया सरहा थिया संघार लाही ॾुख ॾातार इलाही इनायत चए उठो ढट पट पार कर उठो सारो सवारो मीहन मूर न मटियो वंगो वेचारो उठा पट पुराण जा लकड़ी सामारो वधी गाह वॾो थियो तंहिं मुंहं में मोचारो विजड़िन वरी कयो ढली ते ढारो तराई तार कयईं वेहेरे वारो थधा वण वलहार जा जित सदर सुहारो अखिड़िन आरो ओॾाहीं इनायत चए रूम रेजाए मोटियूं सिंध खणी सामान किन जो काढो केच ॾे के माणिन थियूं मुल्तान इलाही इनायत चए खिमड़ियूं खुरासान अलाह क्या एहसान जो खूब खिवाए मोटियूं रूम रेजाए कयो मदीनो मन रोज़े पाक रसूल जे थियूं विजड़ियूं वारा कन सांगरे समन शाह ते गूंगा मींहं गजन बहर टुटा बदीन ते थियूं नयड़ सिर नमन छछ छोड़ छाछरो छोह मंझां छमकन विजड़िन वेस मटाया थियूं वंगे वाजा कन विजड़िन वेस मटाया थियूं वंगे वाजा कन अर्श कुर्सी आसमान हुकुम हेठि हलन इन पर मींहं वसन इलाही इनायत चए। वॾी महिरबानी।